अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी तरफां कल्चर ॾियारे जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं हुजनि। कल्चर ॾियारे ते सॼी सिंध जे अंदरि सकाफ़ती रंग रंगियल आहिनि। सॼी सिंध जे रोडनि, रस्तनि, घरनि, घिटियुनि, गलियुनि ऐं मुख़्तलिफ़ तक़रीबात जो सिलसिलो जारी आहे। सुबुह सां उथंदे ई सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती रंग छांइजी विया आहिनि। ॿारड़ा, ॿुढा, औरतूं, नौजवान सभु को अजरक टोपियूं ऐं सकाफ़ती वेस वॻा पाए हीउ प्रोग्राम शुरू करे रहिया। आउं आहियां तव्हांजो मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, शुमाइला बलोच जे तारीफ़ खां पोइ असीं अॻिते हलंदासीं। उन्हनि महिमाननि जो तारीफ़ कराईंदासीं जेके हिन जो कल्चर असांजे सकाफ़ती ट्रांसमिशन जो हिसो आहिनि। सभ खां पहिरीं असांजी भेण आहे मारी एवान साहिबा, पाण वुमेन एक्टिविस्ट आहिनि। वुमेन प्रोटेक्शन सेल जूं सिंध में इंचार्ज आहिनि। हैदराबाद, सांगड़, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सखर खां वठी सॼी सिंध में औरतुनि जे हक़नि लाइ प्रोटेक्शन तहफ़ुज़ लाइ कमु करे रहियूं आहिनि। ऐं उन्हनि सां गॾोगॾु कानूनदान आहिनि। एडवोकेट रिज़वाना हुसैन साहिबा पाण हैदराबाद में प्रैक्टिस करे रहियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ख़ुशी अब्दुल रहीम पाण यूथ एक्टिविस्ट आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो असांजी सिंगर आहे मरियम रहीम, पाण सिंगर आहिनि, नौजवान सिंगर आहिनि। गिटार त तमामु ज़बरदस्त वॼाईंदियूं आहिनि। उन सां गॾु हैदराबाद जी नाले वारी कानूनदान एडवोकेट कंवल महक शामिल आहिनि। जॾहिं त असां सां गॾोगॾु नाले वारो रागी जिगरे सिंध उस्ताद वज़ीर उमरानी साहिबु मौजूदु आहे। तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति करण खां अॻु में तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त हीउ प्रोग्राम जेको स्पॉन्सर कयो आहे उहो टपाल मेज़बान कयो आहे। टपाल मेज़बान जी चांहि मेज़बानी जो तमामु वॾो राज़ आहे। ज़रूरु इहा चांहि पीअंदा। अॼु असां बि हिन प्रोग्राम में इहा चांहि पी ॾिसंदासीं त हिन चांहि जो केॾो टेस्ट आहे। ज़बरदस्त क़िस्म जी चांहि आहे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति सकाफ़ती हवाले सां कंदासीं। सभ खां पहिरीं मारी वण साहिबा, तव्हां कीअं था ॾिसो? अॼु सॼी सिंध में सकाफ़ती रंग आहिनि। तव्हां बि ज़बरदस्त क़िस्म जो अजरक पाए पहुता आहियो। मां ॾिसां पई कि असां कीअं पंहिंजी सकाफ़त खे संभाले वेठा आहियूं ऐं जेके ॿारड़ा असांखे ॾिसनि पिया उहे असांखां सिखनि पिया कि इहा ई सकाफ़त, इहे ई रंग, इहे ई तौर तरीक़ा उन्हनि खे अॻियां पंहिंजे ॿारनि बच्चनि में ट्रांसफर करणा आहिनि। त सुठो थो लॻे जॾहिं बि इहो ॾींहुं अचे थो, सभु पंहिंजो वक़्तु कढी करे गॾु मिलूं था। मीडिया जो ॾाढो सुठो तमामु रोल आहे। प्रोग्राम्स कनि था, ईअं असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो अॼु जे ॾींहं ते पंहिंजी सकाफ़त ते। मां त हिनखे ईअं ई ॾिसां थी अदा रहो कि हिकिड़ी अहिड़ी अमानत आहे जेकी असांखे असांजे वॾनि खां मिली आहे। असांजा जेके अचण वारा ॿार आहिनि उन्हनि खे असां पिया ॾियूं। सही। रिज़वाना एडवोकेट साहिबा, तव्हां छा चवंदा? अस्सलाम वालेकुम। सभिनी खां पहिरीं तव्हां मेहरान टीवी जी शुक्रगुज़ार आहियां। हुननि मूंखे अॼु हिन कल्चरल डे जे प्रोग्राम में इनवाइट कयो ऐं मूंखे मौक़ो ॾिनो त हुन पूरी टीम सां गॾु मिली सेलिब्रेट कयां। त मूंखे ॾाढी अॼु ख़ुशी थी रही आहे। मुंहिंजी सिस्टर्स सभु गॾु वेठल आहिनि। डिफरेंट रंग बिरंगनि कपिड़नि में कल्चर ॾाढियूं ख़ूबसूरत लॻी रहियूं आहिनि। ॾाढियूं ख़ूबसूरत लॻी रहियूं आहिनि। ऐं ॿियो आउं इहो चवणु चाहींदुसि, पूरे सिंध में जिथे जिथे सेलिब्रेशन हली रही आहे कल्चर डे हिसाब सां, न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरी दुनिया में जिथे जिथे कल्चर डे सेलिब्रेशन हली रही आहे, सखावत सां मोहबत करण वारनि खे आउं दिलि जी गहराइनि सां हैप्पी कल्चर डे चवंदुसि। ऐं आउं चवंदुसि त असां ईअं ई मिलंदा रहूं ऐं ईअं ई मुस्कुराहटूं बिखेरंदा रहूं, ईअं ई असां सेलिब्रेट कंदा रहूं पंहिंजे कल्चर खे। हिकिड़ो असांजो ही क़दीम कल्चर आहे। ही अॼु जो न आहे, हीअ 6000 साल पुराणो कल्चर आहे जंहिंखे असांखे वधीक वधाइण जी ज़रूरत आहे, वधीक प्रोमोट करण जी ज़रूरत आहे। बल्कि असीं त चाहियूं था असीं ईअं ई हमेशह गॾु हलूं, गॾु मिलूं, हर ॻाल्हि में असां सिंधी गॾु हुजूं। छो जो हिन कल्चर जी वजह खां असांजी पहचान आहे। ही कल्चर ई आहे जेको असांखे पूरी दुनिया में सुञाणप असांखे ॾिनी आहे, असांखे मञरायो आहे। ही हिकिड़ी सूफ़ियुनि जी धरती आहे। ही शाह लतीफ़ भिटाई सरमस जी धरती आहे, सामी जी धरती आहे। ही लोक फंकारनि जी धरती आहे। केॾा ई फंकार हिन में पैदा थिया आहिनि। तव्हां ॾिसंदा हुनखे पूरी दुनिया मञे थी, पूरी दुनिया में हू ॿुधा वञनि था। त ईअं ई असां ख़ुशियूं बिखेरंदा रहूं, असां हर ॻाल्हि में सिंधी गॾु हुजूं। असांजो मक़सदु ई कल्चर डे मल्हाइण जो इहो आहे त असां गॾु आहियूं, सिंधी असां मोहबत करण वारा आहियूं, असां अमन पसंदि माण्हू आहियूं। इनशाला असीं ईअं ई असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदासीं। ठीकु आहे। ख़ुशी अब्दुल रहीम, सभ खां पहिरीं तव्हां असांखे ॿुधाईंदा त हीउ जेको तव्हां सकाफ़ती ड्रेस पाया आहियो किथां ख़रीद कई अथव? ख़बर पए मारी वेवाण खे त अहिड़ियूं सकाफ़ती ड्रेसूं किथां मिलनि थियूं? सर हे असां वरितो आहे हाला मां ई वरितो आहे। हा। ऐं गज वरी ठारायो त मां हितां हैदराबाद मां ई आहे। ऐं सर हिन जी ख़ूबसूरती तव्हां ॾिसी सघो था त केॾी मतिलबु ही ड्रेस, ही लुक जेको आहे सभिनि खां चेंज हूंदो आहे, सभिनि खां अलॻि
तव्हां किथे बि वेंदो तव्हां गज पाए वेंदो पहिरियां नज़र तव्हांजी गज ते ई पवंदी आहे सही तव्हांखे फील थींदो त हे सिंधी माण्हू आहिनि हे अची विया आहिनि ऐं एॾा ख़ूबसूरत मतिलबु कलर्स हिननि में हूंदा आहिनि ऐं हूअं बि जेको तव्हां ॾिसो अजरक टोपी जो लुक जेको हूंदो आहे उहो सभिनि खां डिफरेंट हूंदो आहे तव्हां किथे बि वेंदो तव्हां अजरक पाए वेंदो तव्हां फील थींदो त हे सिंधी माण्हू अची विया आहिनि किथे बि तव्हां महिमान नवाज़ी में वेंदा आहियो या छा त तव्हांखे पहिरियां अजरक पाराए तव्हांखे इज़त ॾिनी वेंदी आहे सही अच्छा न पोइ केतिरे में तव्हांखे मिलियो सस्तो मिलियो महांगो मिलियो सर ॾाढो एक्सपेंसिव आहे केतिरे जो हूंदो राज़ ॿुधायो सर हिते हाणे प्राइस हा ख़बर पई मारी खे वठणो ॾाढी इम्प्रेस थी विया दादा अहिड़ो मूंखे गिफ्ट खपे मूंखे ॾाढो ई तव्हांजो ड्रेस जेको आहे ॾाढो अट्रैक्टिव आहे ॾाढो वणे पियो ऐं हमेशह छोकिरियुनि खे तव्हांखे ख़बर आहे छोकिरियुनि जी सुञाणप पई कल्चर जी वजह खां असां हमेशह ड्रेसिंग न सिर्फ़ु कल्चर डे ते बल्कि हमेशह असीं जेका ड्रेसिंग आहे इहा कल्चर जी हमेशह ई पाईंदा आहियूं ऐं पसंदि कंदा आहियूं को बि इवेंट हुजे असांजो छो जो असां सिंधी आहियूं न उहे हमेशह पंहिंजे त्योहारनि खे पंहिंजी रस्मो रिवाज खे भरपूर नमूने सां मल्हाईंदा आहियूं ठीक है तव्हां माइक उनके जो हां जी मैडम हे पोइ मां तव्हांखे ठाराए तव्हांखे गिफ्ट कंदमि गिफ्ट घुरियो मारी बि तव्हां ॾियो हुनखे ॾाढी कंजूस आहियो ठीक आहे नहीं श्योर ख़ुशी ही थी चवण चाहे त असांजी ट्रेडिशन जेका आहे उन जी जेका आहे असां क़ीमत नथा हणे सघूं हा सकाफती शइ इट इज द प्राइसलेस त काजे वञो तव्हांखे तमामु हा जी माइक हा मारी चवण चाहे थी तव्हां माइक तव्हांखे लॻी आहे हा जी मां इहो चवां थी कि एॾो ख़ूबसूरत रंग एॾा ख़ूबसूरत अट्रैक्ट करण वारा हूंदा आहिनि कि पोइ क़ीमत जहिड़ी बि हुजे असांखे पंहिंजे कल्चर सां जेकी मोहबत हूंदी आहे पोइ हुनखे अनमोल करे छॾंदी आहे इंटरनल हिकिड़ी फीलिंग्स हूंदियूं आहिनि असांजे अंदरि शुरू ऐं हे सूट पाए असांखे इलाही वधीक ख़ुशी थींदी आहे बनिस्बत ॿियनि सूट पाइण तव्हांखे मां ॿुधायां अक्सर असां वेंदा आहियूं को बि कल्चर हुजे पंहिंजा सिंधी माण्हू हुजनि ॿिए कल्चर जा माण्हू हुजनि हमेशह सकाफ़ती दुकानुनि ते चवंदा आहिनि तव्हांखे जेको दिलि में अचे तव्हां ॾेई छॾो त इहा बि केॾी हुननि जी मोहबत ऐं ख़ूबसूरती आहे मां हिनखे अप्रिशिएट करणु चाहींदमि बिल्कुलु सही हा ख़ुशी तव्हां चवण पिया चाहियो गज जे हवाले सां जी सर गज मां चयो त मैडम जे चयो आहे जिन खे वणे थो त उन्हनि खे मां हे ठाराए गिफ्ट कंदमि जी सर छो जो हे त मतिलबु एॾो एक्सपेंसिव बि न आहे पर उन्हनि एॾी दिलि सां ॾिठो उन्हनि खे वणियो ऐं इहो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मैडम खे वणियो असांखे मैडम खे न सभिनी खे वणियो जी सभिनी ठीकु आहे पंहिंजो मरियम तव्हां छा असांखे को सॉन्ग वग़ैरह ॿुधाईंदव त हा मिठड़ी बाणी बोली सिंधी बाणी बोली मिठड़ी बाणी बोली तहके मकिया विसारा जिंद जान ते तवारा जहने दुनिया मुखे बाणी बोली मिठड़ी बाणी बोली के सारे दा जग में के सारे दा जग में मेहनत जो भाव बुरे झंझेर गर्ग में सभिनी सां प्रेम वधाईंदा कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा सभिनी सां प्रेम वधाईंदा कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा संसार में वधाइण वारा सिंधी वारा सिंधी आंधियूं में जोत जगाइण वारा सिंधी आंधियूं में जोत जगाइण वारा सिंधी थैंक यू कमल एडवोकेट कमल साहब आप कानूनदान भी हैं क्या समझ रही हैं कि आप एक उर्दू स्पीकिंग हैं मगर आपने अजरक पहना हुआ है कैसा फील हो रहा है बहुत अच्छा फील हो रहा है क्योंकि कल्चर को सेलिब्रेट करने के लिए किसी मतलब के लैंग्वेज या उसका होना जरूरी नहीं है बल्कि आप में यूनिटी और एक मोहब्बत होनी जरूरी है। आज भी अगर आप देखें तो फॉरेन कंट्री से जितने भी मतलब इंटरनेशनल
लोग आते हैं तो हम भी उनको अजरक गिफ्ट करते हैं। तो ये हमारा एक ट्रेडिशनल गिफ्ट है जो कि सदियों से मतलब कि वो चलता हुआ आ रहा है, और इसको प्रमोट करने के लिए हमें हर साल इसकी सेलिब्रेशन करनी चाहिए। और ये इतना ही कदीम है जितना मोहनजोदड़ो की तारीख है। हाँ सही है, ठीक है। ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी रहंदो। हिकिड़ो ब्रेक जो टाइम थियो आहे, असां गॾु रहिजो। नाज़रीन, टपाल मेज़बान जी चांहि सां ही सरकार सां ही हली रही है ट्रांसमिशन। टपाल मेज़बान जी चांहि ज़रूरु पियो, आउं बि पियां पियो। मेज़बानी जो राज़ टपाल मेज़बान चांहि। हाणे पाण ॻाल्हि ॿोली जी शुरूआत खां अॻु में सकाफ़ती रंगनि जे हवाले सां असांजी पाकिस्तान जूं सिंध नामवर ख़वातीन जेके आहिनि, औरतूं अॻुवाणियुनि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि ॻाल्हि ॿोली कई। पर हाणे म्यूज़िक जे हवाले सां हलंदासीं। असां सां गॾु उस्ताद वज़ीर अली उमरानी पाण जिगरे सिंध जे नाले सां सुञाता वञनि था। शायदि फ़नकार मौजूदु आहिनि। उस्ताद, असांखे तव्हां कहिड़ो कलाम था ॿुधायो? उस्ताद बुखारी जो गीत आहे। ठीकु आहे। जाग भिटाई घोट तो के संदड़ी थी सदड़ा करे। जाग भिटाई घोट तो के संदड़ी थी सदड़ा करे। मरन छू मारियूं काबू अंदर कोट। अचुत तूं जी ओट ॾाढनि खे ॾारे विझूं। हाय कौमन में कंद कहिड़ो खणबो ॾींदो ॾे मया। कौमन में कंद कहिड़ो खणबो ॾींदो ॾे मया। ॾींदो ॾे मया रो यार, ॾींदो ॾे मया, ॾींदो ॾे मया रो यार। कौमन में कंद कहिड़ो खणबो ॾींदो ॾे मया। ॾींदो ॾे मया रो यार, ॾींदो ॾे मया रो यार, ॾींदो ॾे मया रो यार। कौमन में कंद कहिड़ो खणबो ॾींदो ॾे मया। सारे थर जी आखिर, ओहे दे सारे थर जी आखिर, ओहे दे सारे थर जी आखिर। गैरत छोटे
उस्ताद वज़ीर माणी वाह वाह ज़बरदस्त तव्हांजा जेके साज़ंदा और जो तमामु तारीफ़ त करायो उन्हनि जो न हाणे उस्ताद अनवर बाजे ते उस्ताद अनवर अली समूह हा कोटी रहंदो आहे हाँ जी जी रजब अली समूह ढोलक नवाज़ सही ज़बरदस्त उस्ताद आचर खान साहब जो शागिर्द ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठी परफॉर्मेंस मावी कीअं था ॾिसो हिन जी परफॉर्मेंस खे तमामु सुठो बल्कि जॾहिं खां वेठा आहियूं हाँ। जंहिं तरीक़े सां हिननि सभिनी खे एनर्जेटिक करे हाँ, छॾियो हाँ। त तारीफ़ जे क़ाबिल हाँ। आहिनि ज़बरदस्त ऐं इहे ई जेके गाना पिया ॻायूं गीत पिया ॻायूं यादि पिया कयूं हाणे उमर मारवी जे किसे जी ॻाल्हि कयनि हाँ। कि कीअं मारवियूं कोटनि में बंदि हाँ। कीअं हाणे अॼु तव्हां ॾिसो सिंध खे अॼु असांजी न्याणियुनि खे ॾिसो तव्हां हाँ। केॾो त असां जेको आहे वक़्त सां गॾु गॾु घणो मज़बूत औरत थींदी थी वञे गॾिजी मर्द सां गॾु इन असांजी सखाफ़त खे अॻियां वधाए पई अॼु सही। ॾिसो औरतूं सभु अजरकूं पाए ऐं गजनि वारा जेको आहे कपिड़ा माना पाए महफ़िल जेका आहे गजनि वारनि लुटे छॾी सही हा ख़ूबसूरती आहे न मर्द औरत ॿई मिली करे जी। सखाफ़त खे अॻियां वधाइनि था त पोइ हुनजी ॻाल्हि ई डिफरेंट आहे सही कंहिं पिया ॾिसो त सकाफ़त में जेको औरत जो किरदारु आहे उनखे तव्हां एब्रोड कीअं कंदो औरत जे मथां मूंखे लॻे थो कि घणी ज़िमेदारी ईअं थी अची वञे जी। कि ॿार ॼम खां वठी माउ सां घणो अटैच्ड सही। आहे माउ जो ई उहो भर्त वारो रओ झले झले ॿार वॾो थो थिए सही। त तव्हां सोचो कि जॾहिं उहे रंग उतां ॾिसे थो उहे सिंध जी सखाफ़त जी ख़ूबसूरती ॼमण खां वठी करे माना ॼमण खां वठी वारे डे खां वठी छटीअ ताईं मां त औरत आहे न हा। मां त औरत आहे जॾहिं औरत जीअं ॾिए थी औलाद खे ॿोली ॾिए थी तौर तरीक़ा ॾिए थी त मूंखे लॻे थो औरत घणो किरदारु अदा करे थी घर जे अंदरि ॿारनि खे जेको आहे सार संभार करण ऐं उहो ॿार जॾहिं ॿाहिरि निकिरनि था त जेको माउ खां सिखनि था उहो रिप्रेज़ेंट था कनि त औरत जो तमामु घणो किरदारु आहे ऐं असांजी सखाफ़त खे औरतुनि खे घणो मज़बूत कंदासीं त सखाफ़त बि मज़बूत थींदी ठीकु आहे ब्रेक जो टाइम थियो आहे नाज़रीन टपाल मेज़बान जे ताउन सां ई प्रोग्राम जी नशरियात जारी आहे पर वठूं था शॉर्ट ब्रेक वेलकम बैक नाज़रीन टपाल मेज़बान चांहि मेज़बानी जो रास ज़बरदस्त चांहि पी रहिया आहियूं असां गॾु को होस्ट शुमाइला बलोच बि चांहि जा मज़ो वठी रहिया उस्ताद वज़ीर उमरानी साहब चांहि पी ॾाढो उस्ताद चांहि तव्हांखे कीअं लॻी ज़बरदस्त बिल्कुलु ज़बरदस्त अच्छा हाणे ॻाल्हि ॿोल कयल आहे अॻिते वधण खां अॻु में असां वटि ॿी सिंगर बि जेका अॻु में कलाम ॿुधाए चुकी आहे मरियम रहीम मौजूदु आहे ताज़ो सिंध कलाम हिकिड़ो ॾाढो फेमस थियो आहे मरियम उहो कहिड़ो कलाम हो जेको तव्हांजो ॾाढो हाणे फेमस थियो आहे जो तव्हां ॻायो आहे अली ज़फ़र वारो जेको तव्हां ॿुधायो था जी ॿुधाए था सघो ले रे ले मुझा मारवड़ा ले ले मुझा मारवड़ा हे मुझा जोगियड़ा हे मुझा सांगियड़ा मारवड़ा मिठेड़ा मोहजा मारवड़ा सांगियड़ा मोहजा ले मुझा मारवड़ा मन सुनाता स्वामी आया मन सुनाता जोगी आया मन सुनाता सांगी आया मन सुनाता जोगी आया मन सुनाता स्वामी आया मन सुना गायन दिल के गाएगा अरे ले रे मुझा मारुड़ा ये मुझा जोगियड़ा मारुड़ा मिठीड़ा मोहजा अदे शाह लतीफ चे नाना लाग लतीफ चे अदे शाह लतीफ चे नाना लाग लतीफ चे अदे शाह लतीफ चे नाना लाग लतीफ चे मिठड़ा दे गुल लाएगा ले मजा मारुड़ा ये मजा सांगियड़ा मारुड़ा मिठड़ा मोहजा मारुड़ा सांगियड़ा मोहजा मजा मारुड़ा
सुठो। अच्छा मैं केवल आप बताएंगी कि हम सिंधी तो मनाते हैं अजरक के हवाले से डे, उर्दू स्पीकिंग में भी कितना रवाज बढ़ रहा है, क्या है अजरक पहनना ये चीज़ के हवाले से? उर्दू स्पीकिंग में भी काफी रिवाज है अजरक पहनने का, क्योंकि आप शादी ब्याहों में देखें तो यहाँ पे भी मतलब अजरक पहनी जाती है, और कोई भी मतलब कि आपके पास मेहमान आ जाए तो उनको आप गिफ्ट करते हैं अजरक। जी जी सही। और क्या कल्चरल चीजें हैं आपके घरों में मनाई जाती हैं? रैली होती है जी, सिमिलर जो सिंधी और उर्दू स्पीकिंग के घरों में जी सिमिलरिटी तो बिल्कुल सेम टू सेम है, मतलब सिंधियों के यहाँ उर्दू के यहाँ, क्योंकि आप देखें ना एक साथ रह रहे हैं और एक साथ ही मतलब सेलिब्रेशन हो रही है, सब कुछ सिमिलरिटी है इसके अंदर। सही, ठीक है। खुशी तव्हां छा चवंदा त जेके सकाफ़ती जेको रंग आहे, मिसाल ड्रेसिंग वारो ख़ासि तौर ते जीअं तव्हां अॻु डिस्कस कयो त औरतुनि में अॻु में त इहो हूंदो त जीन्स जूं पैंटियूं शर्टुनि जो कल्चर तमामु वधी वियो, हर छोकिरी जेका आहे कंहिं ॻोठ में बि रहंदी त उते जीन्स जी पैंट शर्ट पाईंदी। वरी हाणे जॾहिं खां वठी इहो सकाफ़ती ॾियारा मल्हाइण ॼण शुरू थिया आहिनि त केतिरो छोकिरियुनि में तव्हां ॾिठो हूंदो विच में गगे जो हिननि जो सफ़ा रवाज ख़तम थी वियो, सभु को जीन्स पैंट हो वग़ैरह पाईंदो या छा पाईंदो। हाणे वरी जेको आहे तव्हां ॾिसंदो वॾा वॾा गगा थियूं पाए वञनि, तव्हां कंहिं असेंबली वग़ैरह में बि ॾिसंदो उन में बि औरतूं गगा पाए वेंदियूं आहिनि सिंधी थी करे। ऐं असां केॾांहुं बि वेंदा आहियूं त असांखे सुठो लॻंदो आहे त पहिरियां ई जीअं मां चयो त असां गज पाए वेंदा आहियूं त असांखे मतलब फील थींदो आहे त असां मतलब जिते तव्हां वेंदव सभिनि खां पहिरीं सभिनि जी नज़र तव्हां ॾेई पवंदी आहे त हे गज मतलब गज में एॾी अट्रैक्शन हूंदी आहे, अजरक में एॾी अट्रैक्शन हूंदी आहे। सही। अच्छा रिज़वाना तव्हां ॿुधाईंदा त हीउ जेको तव्हांजो आहे इहो बिरहनि वारो गगो आहे, बरोचन वारो आहे, छा आहे इहो? त थोरो सम कंफ्यूज़ आहे मारवी त इहो आहे कहिड़े क़िस्म जो, पुछूंसि भई हुनजी ख़बर पइजी वई। ही सिंपल हिकिड़ी मैक्सी आहे, उन ते मूं ही कोटी जेका आहे तव्हां हिनखे बलोची बि चई था सघो या सिंधी बि चई था सघो, त हिन बलोची कोटी खे मूं मत ही लुक ॾिनो आहे पंहिंजी मैक्सी जे मथां ही वेयर करे, ऐं उन सां गॾु मूं अजरक वेयर कई आहे त हिकिड़ो सिंधी स्टाइल थी वियो, सिंधी कल्चर जे हिसाब सां। तव्हां पाण ई मीन्स त पंहिंजे ड्रेसिंग सेंस के माना ईअं प्रमोट कयो पंहिंजे जीअं कल्चर जे हिसाब सां तव्हां पंहिंजी फैशन में काउंट थी वञे। जी जी फैशन में काउंट थी वञे ऐं उन हिसाब सां तव्हां सिंधी लुक ॾेई था सघो जीअं कल्चर जे हिसाब सां। सही। मारो इन केतिरो ट्रेंड आहे? मां त महसूस पई कयां कि अॼुकल्ह हर माण्हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजे तरीक़े सां ई शयुनि खे कनि था, ऐं इन में कुझु ग़लति बि न आहे। जीअं तव्हां कंफर्टेबल आहियो, अजरक था पाइणु चाहियो, गगा था पाइणु चाहियो, तव्हां उन तरीक़े सां उहा हलो। लेकिन जिते असां तव्हां ॻाल्हि हींअर कयो पिया कि अगरि असां ऑब्ज़र्व कयूं त तमामु घटि थी वियो आहे हाणे। मतिलबु मां त महसूस थी कयां कि अजरक खे बि हाणे या त कंहिं महफ़िलुनि में कंहिंखे एज़ाज़ ॾियण लाइ सिर्फ़ु करे छॾियो वियो आहे मुख़्तसिर, या त को अॼु जो असांजो ॾींहुं आहे त असां अॼु पायूं था ॾींहुं सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे लाइ। इहे गगा इहे शयूं आहिस्ते आहिस्ते मूंखे ईअं महसूस थो थिए कि पुठियां वेंदियूं थियूं वञनि। त अगरि अॼुकल्ह जूं असांजूं छोकिरियूं, अॼुकल्ह जा असांजा जेके नौजवान आहिनि, अगरि पंहिंजे तरीक़े जा जेके कपिड़ा पाइनि था उन में जीअं अजरक जूं कोटियूं पाए छॾियनि या त को टोपी पाए छॾियनि, जीअं शुमाइला पातल जीअं तव्हां ॿियो को प्लेन वॻो पातो आहे उन सां पंहिंजी कोई अजरक गॾु खणी वरिती, त मुंहिंजो ख़्याल आहे तव्हां गॾु लाज़मी रखो। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ॿिए को सकाफ़त जो माण्हू या ॿियो को कल्चर या ॿाहिरि जा माण्हू अक्सर इम्प्रेस थींदा आहिनि। अंग्रेज़ असांजा दोस्त आहिनि, उहे असांखे चवंदियूं आहिनि असांखे गगा ठाहे मोकिलियो, असांखे अजरकूं मोकिलियो, असांखे इहे डिफरेंट जेके स्टाइल तव्हां कयो था अजरक जा, इहे असां त इंस्पायर था थियनि माण्हू तमामु घणो। त एॾी ख़ूबसूरत असांजो आहे कल्चर, हिनखे असांखे पंहिंजे जेको डेली जो बि आहे पाइण उन में टच ज़रूरु ॾियूं। सही। जे ॾिसो न हाणे मैं केवल वाइट ड्रेस ते अजरक पातो आहे, ॾाढी सुठी लॻे पई। वरी पंहिंजो मरियम जेको आहे तो शर्ट पाती आहे अजरक जी, त वरी वो डिफरेंट अजरक पहन के हम प्राउड फील करते हैं। और एक जब भी आप पहनोगे इसको यूनिकनेस आप में आएगी। सही। त माना हुन ड्रेस पाती आहे, पंहिंजो ख़ुशी जेको आहे सो गज पातो आहे, हिननि जो जेको आहे बलोची सिंधी खे टच ॾिनो आहे, तव्हां ज़बरदस्त अजरक पातो आहे, हेॾा वास्कोटी पाए वठी आहे शुमाइला, वास्कोटी ख़बर न आहे किथां वठी अथई।
ॿुधाईंदी। सेम अजरक जी कोटी न पाती सर, तव्हांखे अजरक जी कोटी न पाती? हा मूं टोपी पाती न। हा न सर, उहो टोपी ऐं जेको तव्हां मफरल पातो आहे इहो बि कल्चर जे हिसाब सां ई आहे। जी 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 तव्हां हा ॿुधायो। एक्चुअली मूंखे ई थो लॻे त असां सभिनि पंहिंजे पंहिंजी कैपेसिटी में जस्ट पंहिंजे ट्रेडिशन खे शो कयो आहे। सही पाणखे करणु घुरिजे, बल्कि इंटरनेशनल लेवल ते पाणखे प्रमोट करणु घुरिजे पंहिंजी ड्रेसिंग खे, पंहिंजे कल्चर खे। इहा ई त पंहिंजी पहचान आहे, पंहिंजी ख़ासि तौर पे लेडीज़ जी इहा ई त पहचान आहे। ऐं त चवंदुसि त सिंधी सॉन्ग्स में जेके जीन्स वग़ैरह उहो सही आहे, हिकिड़ी हद ताईं सही आहे, पर उन में तव्हां ज़्यादातर सिंधी ड्रेसिंग तव्हां उन्हनि खे वेयर करायो, जीअं पूरी दुनिया में ॾिठो वञा त उन्हनि खे ख़बर पए त असांजी ड्रेसिंग छा आहे, असांजो कल्चर छा आहे, इन सां त असांजी पहचान आहे। इन शो जे मुताबिक़ असां ॾिसूं पिया, ॾिठो असां पाण जेका शो पिया कयूं, जीअं ख़ुशी आहे, ख़ुशी पंहिंजे फ्रॉक जे स्टाइल में जेका आहे हू प्रमोट पई करे त बाबा ही कल्चर आहे। मरियम जेका आहे हुन में हा फॉरेन कंट्री जे मतिलबु उन थोरो वेस्टर्न लुक आहे, पर बिल्कुलु उन में बि एडिशन आहे। मुंहिंजो बि थोरो अलॻि लुक आहे, स्टाइलिश आहे, पर इन ऑर्डर टू एड ही वारी जेका कोटी एड कई आहे, उन में मतिलबु असां चाहियूं त पंहिंजे कल्चर खे गॾु गॾु वठी हले था सघूं, स्टाइल सां गॾु पर्सनैलिटी खे तव्हां रखी करे नज़र में जंहिं तरीक़े सां प्रमोट करे सघो था पंहिंजे कल्चर खे पंहिंजे लिबास सां तव्हां कयो। हुनमें का पाबंदी न आहे कि सिर्फ़ु गगो ई पाईंदव तॾहिं असां तव्हांखे सिंधी मञंदासीं या जेको आहे अदर हू शो में घुराईंदासीं। न पर ही जेको हिन पाता आहिनि रिज़वान आहे झुरकाच न झीलम नीलम छा चवंदा आहिनि हा इहे बि सकाफ़त जो हिसो आहे। सिंधी झुमका आहिनि, असां पंहिंजी शादियुनि में पंहिंजी इवेंट्स में आहिनि, ही झुमका असां शौक़ सां पाईंदा आहियूं ऐं पसंदि कंदा आहियूं, ऐं इन करे अॼु आऊं ही झुमका पाया आहिनि। ही झुमका मूं हितां ई वरिता आहिनि हैदराबाद मां, ऐं मूंखे ही ॾाढा पसंदि आहिनि, इन करे अॼु आऊं इन ख़ासि तौर पे कल्चर डे ते पाया आहिनि। सही पहुचंदा हर दुकान न मां पुछणु चाहियां त तव्हांजा मार्केटिंग थो कयां त मां इहो ॾिसो न जीअं गज जी मार्केटिंग ज़बरदस्त थी वई, तव्हां सभु कॉन्टेक्ट कंदा ख़ुशीअ सां, हेॾा झुमका ऐं बलोची बास्कोटियूं ऐं शयूं जेके औरत खे एम्पावर करण जो तरीक़ो आहे, पंहिंजी बि कारोबार शुरू करे सघनि थियूं। हाँ न और हम ये प्रमोट करेंगे तो आगे वाली जनरेशन को भी मतलब अवेयरनेस होगी इसके हवाले से। सही है, ठीकु आहे। उस्ताद हाणे असांखे तव्हां कहिड़ो कलाम था ॿुधायो? जी वाह ज़बरदस्त जिगरे सिंध। अल्लाह भली जाई मारी जय मारू मलाया, भली जाई मारवी अल्लाह जय मारू मलाया, सती समाई बधो मोड़ मली वो मुझी नती अबान नन के विकिया, मुझी नती अबान नन के विकिया, मुझे लाए मारन अमानत रखिया, मुझे लाए सागिन अमानत रखी, वो मुझी नती अबान नन के विकिया, वो मुझी नती अबान नन के विकिया। माण्हू तोखे सभु सुञाणू, असीं थर जा माण्हू तोखे सभु सुञाणू, दगा दोस्त दिल भर करे की न ॼाणू, दगा दोस्त दिल भर करे की न ॼाणू, इहा रीति असांजी पर मन पुछी आओ, इहा रीति असांजी पर मन पुछी, वो मुझी नथी अबान तन कंहिंखे, वो मुझी नथी अबान तन कंहिंखे विकिया,
छेलियूं कहन छेल पानी जे पटन ते न निकितियूं सहेलियूं पानी जे पटन ते न निकितियूं सहेल विधि कहन जंग में अन जी बुकी विधि कहन जंग में अन जी बुकी वो मुझी नथे बाण न के वो मुझी नथे बाण न के मुझे लाय मारन अमानत रखी मुझे लाय सागिन अमानत रखी वो मुझी नथी बाण न के वो मुझी नथी बाण न के पका पक पटन ते लथा यार पेर पातियूं कहन हूंदियूं ॾुठे ते जंजीर पातियूं कहन हूंदियूं ॾुठे ते जंजीर हिते पद में बेवस दलाल दुखी आओ हिते पद में बेवस दलाल दुखी वो मुझी नथी बाण न के विकी वो मुझी नथी बाण न मुझे लाय मारन अमानत रखी आओ मुझे लाय सागिन अमानत रखी वो मुझी नथी बाण न के वो मुझी नथी बाण न के ज़बरदस्त तमामु ज़बरदस्त कलाम तमामु हाणे नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक जे खां पोइ वधीक महिमान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं वेलकम बैक नाज़रीन टपाल मेज़बान चांहि जे सहकार सां गॾु लाइव ट्रांसमिशन सकाफ़ती ॾियारे ते जारी आहे शुमाइला बलूच मूंसां गॾु को होस्ट आहिनि असीं ॻाल्हि ॿोल कयूं था सकाफ़ती मामलनि जे हवाले सां सकाफ़ती कल्चर ड्रेसियूं औरतुनि जा इशूज़ औरतुनि खे दरपेश मसइला त उन सां गॾु हिकु वॾो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे गर्ल्स एजुकेशन जे हवाले सां त एडवोकेट रिज़वाना हुसैन तव्हां छा चवंदा हिन छोकिरियुनि खे तइलीम पिराइण में कहिड़ा चैलेंजिस दरपेश आहिनि ऐं छोकिरियुनि जो कल्चर जी प्रमोशन में केतिरो किरदारु आहे जी हाँ अच्छा जी ऐं इहो चवंदुसि त छोकिरियुनि ही सिंधी असां कल्चर डे त मल्हाए रहिया आहियूं पर ही मेन जेको असांजो इशू आहे छोकिरियुनि जी एजुकेशन जो छोकिरियुनि खे उहा मतिलबु एजुकेशन में छोकिरियूं अञा बि तव्हां ॾिठा हूंदा लोअर मिडिल क्लास जी छोकिरियुनि खे उहा एजुकेशन में अॻियां वञणु नथा ॾियनि ऐं उन्हनि ते पाबंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे जिथे किथे ब्लैकमेल थो कयो वञे ऐं उन्हनि खे उहा आज़ादी फ्रीडम नथो ॾिनो वञे जेको हुननि खे ॾियणु घुरिजे तव्हां ॾिसंदा असांजे ॻोठनि में ॿाहिराणियुनि में अञा ताईं बि स्कूल कोन्हनि ऐं उन्हनि खे एजुकेशन तालीम खां महरूम थो रखियो वञे उन्हनि खे भेड़ बकरीअ वारो सलूक थो कयो वञे ऐं उन्हनि जी नंढी एज में हालांकि उहा एज उन्हनि जी एजुकेशन जी आहे तालीम जी आहे ख़्वाब ॾिसण जी आहे मैच्योर थियण बि न ॾिबो आहे ऐं हुन जी कंहिं बि ओल्ड एज मैन सां शादी कराए ऐं हुननि खे जेको आहे हुनखे तालीम में अॻियां वधणु नथा ॾियनि ऐं महरूम था तालीम खां कयो वञनि इहा सरासर उन्हनि सां नाइंसाफ़ी आहे असांखे इहो करणु घुरिजे त असांखे छोकिरियुनि जी तालीम ते घणी तवजा ॾियणु घुरिजे छो जो छोकिरी अगरि तालीम याफ़्ता आहे त सम्झो पूरो माशरो तालीम याफ़्ता आहे छोकिरी अगरि तालीम याफ़्ता आहे त सम्झो असांजी सोसाइटी स्ट्रॉन्ग थी थिए छो जो छोकिरी ही ॿारनि खे अॻियां वधाए थी अॻियां ॿारनि खे संभाले थी ख़ानदान खे संभाले थी ज़िम्मेदारी पंहिंजी निभाए थी त छोकिरीअ खे अगरि तव्हां तालीम में पोयां रखंदा त पोइ छा उहो माशरे में हिकिड़ो मज़बूत माशरो तॾहिं ठहंदो जॾहिं तव्हां छोकिरीअ खे अॻियां वधाईंदा छोकिरीअ जी तालीम ते घणी तवजा ॾींदा पर छा आहे जो असांजी
पेरेंट्स अञा ताईं बि छोकिरी खे उहो फ्रीडम न ॾिनो आहे, उहा आज़ादी न ॾिनी आहे, त उहा मीन्स उन्हनि सां एॾी फ्रेंडशिप तव्हांखे पंहिंजे ॿारनि सां थियणु घुरिजे जो तव्हां उन्हनि खे सपोर्ट कयो, तव्हां हुननि ते कॉन्फिडेंस रखो ऐं उन्हनि खे अॻियां वधणु ॾियो। हू जेको करणु चाहिनि था उन्हनि खे, चाहे उहो कहिड़ी फील्ड में वञणु चाहिनि था, तव्हां प्लीज़ ख़ुदा छोकिरियुनि खे अॻियां वधायो। अगरि तव्हां सिंध जी तरक़ी चाहियो था, पाकिस्तान जी तरक़ी चाहियो था। ठीकु आहे। अच्छा, छोकिरियुनि खे कहिड़ा चैलेंजिस दरपेश आहिनि जीअं तव्हां चयो? छोकिरियुनि खे वॾा चैलेंजिस दरपेश आहिनि। तव्हां ॾिठो वञे त हू अगरि कंहिं यूनिवर्सिटी में या अॻियां हू कॉलेज में वञे थी त काफ़ी सभिनी जे नाले त न चवंदसि त सभु उते ब्लैकमेल करण जे लाइ वेठा आहिनि या उन्हनि खे तंग करण जे लाइ वेठा आहिनि, पर काफ़ी उन्हनि खे हिन तंग थो कयो वञे, मीन्स अॻियां वधणु न ॾिनो, उन्हनि खे स्पेस नथी ॾिनी वञे। इहा सरासर ग़लति आहे। छोकिरियुनि खे मीन्स त तव्हां अॻियां वधणु ॾियो, हुननि खे एजुकेशन में ऐं उन्हनि खे रेस्पेक्ट ॾियो, हुननि खे जॉब में, मीन्स इहा ज़रूरी आहे। इहे शयूं जेके आहिनि ज़रूरी आहिनि। ऐं ॿियो तव्हांजे थ्रू आउं चवंदुसि, तव्हांजो इहो कल्चर डे जो बुनियादु रखियो, मीन्स सभिनी खां पहिरीं त मीडिया कल्चर डे जो बुनियादु रखियो, उन खां पोइ असां स्टार्ट कयो मल्हाइणु। त आउं मीडिया खे अप्रिशिएट कंदुसि त उन्हनि माण्हुनि में इहा अवेयरनेस पैदा कई त तव्हां कल्चर डे मल्हायो, तव्हां एजुकेशन जा प्रोग्राम्स अरेंज कयो, तव्हां इवेंट्स अरेंज कयो, उन जे हिसाब सां उन्हनि खे। अच्छा मारवी, जीअं रिज़वाना चए पई त छोकिरियुनि खे ब्लैकमेल बि कयो वञे थो, तव्हां हिन हिरासमेंट जे हवाले सां वॾो कमु कयो आहे सिंध जे अंदरि, त छा सूरत हाल आहे? त पोइ अॻिते वधायूं था कमल ॾे। फ़िलहाल इन तौर जी आहे कि रिपोर्ट नथियूं कनि छोकिरियूं, बर्दाश्त पयूं वेठियूं कनि, ऐं जॾहिं बि का न्याणी ब्लैकमेल थींदी आहे त अॻे सोसाइटी एॾी वल्नरेबल आहे हुनजे लाइ कि हुनखे ख़बर आहे कि जंहिं शइ जे करे कॾहिं तस्वीर हूंदी आहे, कॾहिं का पर्सनल इंफॉर्मेशन हूंदी आहे, कॾहिं बसि का अहिड़ी शइ जेकी त सोसाइटी हुनखे नथी रिस्पेक्ट ॾे, इंसान खां ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। त हाणे उहा छोकिरी एॾे प्रेशर में अची वेंदी आहे ब्लैकमेलर जे कि ॾिठो इहो वेंदो आहे कि हुन वटि ॿ तरीक़ा हूंदा आहिनि, या त मां हुनजी जेको आहे नेवर एंडिंग जेकी विशेस आहिनि उहे पूरियूं कंदियूं रहां, या त मां पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾां। त इते असां नियाणियुनि खे चवंदा आहियूं कि तव्हां वटि टियों रस्तो बि आहे, उहो इहो आहे कि तव्हां रिपोर्ट कयो, तव्हां उथी बीहो उन ग़लति जे ख़िलाफ़। ग़लती थी वई, तव्हांजी का इंफॉर्मेशन कंहिं वटि हली वई, अक्सर हूंदी बि आहे विक्टिम जी ग़लती, अक्सर न बि हूंदी आहे। सोशल मीडिया तां स्ट्रोल करे वठंदा आहिनि, हैक थी वेंदा आहिनि मोबाइल, जंहिं बि तरीक़े सां कंहिं बि माण्हू वटि तव्हांजी का बि इंफॉर्मेशन आहे, तव्हां कॉन्फिडेंटली रिपोर्ट कयो, छोकी ग़लति ब्लैकमेल करण वारो आहे। असांजी नियाणियूं, असांजा ॿार, असांजा जेके माण्हू ब्लैकमेल था थियनि इहे कोन आहिनि। त बसि मां इहो ई चवंदमि, हिमत कयो, ऐं तॾहिं ई हिन ब्लैकमेलिंग जो जेको इहो एलिमेंट आहे इनखे असां ख़तमु था करे सघूं, जॾहिं असां रिपोर्ट कंदासीं ऐं मज़बूती सां इन्हनि ग़लति करण वारनि जे ख़िलाफ़। सही, ऐं एग्री आहियां मारवीअ जी ॻाल्हि सां। कुझु छोकिरियुनि जो कसूर पए, हू ब्लैकमेल थियण ते मजबूर थी वञनि। अगरि तव्हां हू पेरेंट्स खे एतमाद में वठनि ऐं ॿियनि अहिड़नि माण्हुनि खे एतबाद में वठनि, ऐं इन्हनि खे अगरि इहा अवेयरनेस हुजे, हर शइ जी सज़ा आहे, मौजूदु आहे, साइबर क्राइम्स जी सज़ाऊं आहिनि। तव्हांखे अगरि इहा अवेयरनेस हुजे त छोकिरियूं कॾहिं बि कंहिंजे हथां ब्लैकमेल न थियनि। कुझु छोकिरियुनि जो कसूर पए, हू प्रेशराइज़ थी प्रेशर में अची वञनि थियूं, पोइ वरी हू कंहिं सां ॻाल्हि शेयर नथियूं कनि, ईअं हू ब्लैकमेलिंग में अची थी वञनि, त इहो ग़लति आहे। ठीकु आहे, पंहिंजो कंवल आप क्या कहेंगी? इसके हवाले से लॉ भी है, वुमेन्स हेरासमेंट प्रोटेक्शन 2010 के हवाले से, उसमें ये सारा है कि ना वुमेन्स को कैसे प्रोटेक्ट किया जाए, और मतलब कि उनको कैसे प्रमोट आगे किया जाए, और उनको क्या चैलेंजेस आ रहे हैं आजकल के। देखें आप कितने वो चैलेंजेस आ रहे हैं सोसाइटी के अंदर, कहीं पे भी वुमेन जो है वो सिक्योर नहीं है, उनको वो मतलब रिस्पेक्ट नहीं दी जाती। सही। तो और गर्ल्स एजुकेशन का जैसे जिक्र कर रही थी रिजवाना, उस पर आप क्या कहेंगी? गर्ल्स की एजुकेशन भी उनको प्रॉपर नहीं दी जाती, उनकी जल्दी शादी कर दी। उन्होंने बताया कि गांव देहातों में स्कूल नहीं है, स्कूल है तो बच्चों को पढ़ने की इजाजत नहीं है। शहरों में क्या सूरत हाल है? शहरों में तो फ्रीडम है, वहाँ तो कोई ऐसी मामलात है नहीं। लेकिन फिर भी शहरों मतलब गाँव से जो विलेज से ही आए शहर में लोग, तो अभी भी फिर भी प्रोटेक्शन और रिस्पेक्ट वो नहीं दी जा रही है वुमेन्स को। सही, ठीक है। अच्छा, पंहिंजो छा सबब आहे इश्यूज़ गर्ल्स जा फीमेल जा शहरनि में बि एजुकेशन में आहिनि, हिते बि आहिनि, तइलीमी इदारनि में छा सूरत आहे?
इन हवाले सां? तालीमी इदारनि में जॾहिं असां ॾिसूं पिया त टीचर्स मौजूदु न हा। आहिनि, स्कूल बंदि लॻा पिया आहिनि, गोस्ट स्कूल जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो कीअं मेहूं ॿधियूं पियूं आहिनि, ॿकरियूं ॿधियूं पियूं आहिनि, त अकेले कोई बि हिकिड़ो फ़र्द, जीअं तव्हांजा बि अदर जा बि स्कूल हलनि जी, था न तव्हांजा जी। बि, त तव्हां जहिड़ा जेके माण्हू आहिनि, जेके NGOs आहिनि, इहे मूंखे लॻे थो कमु हलाए वेठियूं आहिनि एजुकेशन में, न त गवर्नमेंट जी तरफ़ां एतिरो सुठो चेक मॉनिटरिंग या हिननि खे स्कूलनि खे खोलराइण, टीचरनि जे मथां कोई सख़्ती करणु, कुझु सिस्टमेटिक वे मूंखे नज़र न पियो अचे। सही। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे की वधीक असांजे जेके गवर्नमेंट जेको इदारा आहिनि, असांजा एजुकेशन जा इदारा आहिनि, डिपार्टमेंट आहिनि, उन्हनि खे घणो इन ते ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं अगरि असां नियाणियुनि जी तालीम जे बारे में ॻाल्हि था कयूं त अॻे ई स्कूल वञणु मुश्किल आहे, ऐं जॾहिं ॻोठ में स्कूल ई न हूंदो त पोइ त बिल्कुलु ई नामुमकिन थी वेंदो असांखे औरतुनि खे पढ़ाइणु, ॿारनि खे पढ़ाइणु या मुल्क जे कंहिं बि फ़र्द खे अॻियां वधाइणु। सही। रिज़वाना, तव्हां छा चवंदा? ऐं इहो ई चवंदसि त एग्री आहियां ऐं मां हिकिड़ी बि ॻाल्हि ॿुधायो, तव्हां ॿई एडवोकेट वकील जो वेठो आहियो, जी। एडवोकेट आहियो, ही चवनि था त गर्ल्स पढ़नि थियूं, यूनिवर्सिटी में हरासमेंट थिए थी, कॉलेजनि में हरासमेंट थिए थी, टीचर्स कनि सां मार्कुनि लाइ कनि था, वकालत जे शोबे में हरासमेंट न आहे फीमेल टीचर्स सां? ॾिसो हर जॻह ते हैरेसमेंट आहे, हर जॻह ते इहो कोन्हे आई, पर हिकिड़ी लेडी अगरि स्ट्रॉन्ग थिए थी, हू फेस करे थी इन्हनि शयुनि खे, पोइ हुनखे एॾो कोन था मीन्स डिॼाइबो बि उनखे, ब्लैकमेल बि उन खे कबो आहे जेको वीक हुजे। हाँ। जेका छोकिरी वीक पंहिंजे पाण खे फील कराए, हाँ। हिकिड़ी स्ट्रॉन्ग लेडी हूंदी या हिकिड़ी फेस करण वारी लेडी हूंदी, अॻियां खां उन्हनि जा चांसिस घटि था वञनि, उनखे घटि थो ब्लैकमेल कयो वञे। ॾिसो आऊं MMC हाई कोर्ट में हींअर मूं कॉन्टेस्ट कयो, हा, त उन में सभिनी लेडीज़ मूंखे चयो तव्हांखे मेल जेके आहिनि उहे अॻियां अचणु न ॾींदा, तव्हांखे मेल जेको आहे उहे अॻियां सपोर्ट न कंदा, ऐं लेडीज़ खे उहे अॻियां अचणु न ॾींदा आहिनि। पर ॾिसो अहिड़ा मेल आहिनि जिन मूंखे पूरो सपोर्ट कयो, पूरो माना मूंखे अॻियां वधाइण जे लाइ चयूं अचो तव्हां, बिल्कुलु लेडीज़ खे सपोर्ट आहे, पर लेडीज़ पंहिंजे पाण सां पाण थियूं कनि। अगरि हुनखे अवेयरनेस थी वञे उन्हनि खे इन्हनि शयुनि जी, त हू कंहिंजे हथां ब्लैकमेल थींदियूं ई कोन, कंहिंजी माना वीक कोन, पंहिंजे पाण खे छो थियूं वीक कनि। ठीक है, मैं क्या कहेंगे? हाँ। सेशंस होने चाहिए, ट्रेनिंग सेंटर्स होने चाहिए जिसमें अवेयरनेस दी जाए। वकील फीमेल वकला को भी ट्रेनिंग की जरूरत है। फीमेल वकला को नहीं, मतलब मैं कह रहा हूँ न्यू वकला में भी, जुडिशरी के अंदर वकला में भी उनको भी मेल वकला हिरासत करते हैं, केसेस बहुत पहले रिपोर्ट भी हो चुके हैं। कोई कहता है ये न्यू वकील है, मेरी गर्लफ्रेंड बन जाए, कोई कहता है ये मेरे फर्म ज्वाइन कर ले तब मैं तुम्हें जज बना दूंगा, कोई दिलासा देता है, कोई क्या करता है। तो इस तरह की जो कंप्लेंट्स और बातें होती है उनको आप किस तरह देखती हैं? उनको यही कि मतलब कि हम लोग एक्शन लेते हैं इसके हवाले से, और जो भी फीमेल आती है तो फिर हम उनको गाइड करते हैं प्रॉपर चैनल में कि कैसे मतलब उनको बढ़ना चाहिए आगे, क्या करना मैं चाहिए। ये कहूंगी कि यूनिवर्सिटी कॉलेजेस में हर जगह पे हर तरह का माहौल है। अगर आप अच्छे हैं तो पूरी दुनिया अच्छी है, अगर आप वीक हैं, ब्लैकमेल होने जैसे हैं, तो दुनिया आपको ब्लैकमेल करेगी, आपको वीक करेगी। असल में मैं से मां हिन का घणो एग्री न कंदमि, छो जो असांजी नियाणियूं रेप भी त थियनि थियूं, सही। जेके एतिरी एम्पावर्ड भी आहिनि, ऑफिसर वो त ज़बरदस्ती है, वो त हिकिड़ी ज़बरदस्ती है। ठीक है, पर जो खुशी को ॻाल्हाइण चाहे थी। ठीक है, खुशी जी एजुकेशन में तव्हां वेंदो हाँ। तव्हां ॾिसंदो यूनिवर्सिटी टीचर्स बि हाँ। जेके आहिनि उहे हरासमेंट कंदा आहिनि छोकिरियुनि खे। हाँ। पढ़ियल लिखियल जी सर, प्रोफेसर हाँ। हालांकि उस्ताद जेको हूंदो उहो माउ पीउ जे बराबरि हूंदो, हाँ। चाहे मेल हुजे या फीमेल हुजे, पर उते बि छोकिरियुनि खे मार्कुनि जे लाइ काफ़ी शयुनि लाइ उन्हनि खे हरासमेंट करे वेंदो आहे। इहो न त सिर्फ़ु जेकी वकील वग़ैरह उन्हनि खे जेको कयो वेंदो आहे हरासमेंट वग़ैरह, या छा तव्हां जेके नंढड़ियूं छोकिरियूं आहिनि उन्हनि खे बि हरासमेंट करे वेंदो आहे, छोकिरनि नंढड़नि खे बि कयो वेंदो आहे। त तव्हां ॾिठो हूंदो एजुकेशन में अॼुकल्ह केॾा इश्यूज़ पिया हलनि, सिर्फ़ु इहो त टीचर्स हरासमेंट था कनि, बॉइज़ जेके गॾु पढ़ंदा आहिनि उहा त सही परे जी ॻाल्हि आहे, पर उस्ताद सही। ठीक है, ब्रेक जो टाइम थियो, नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे, असां गॾु वेलकम बैक नाज़रीन। टपाल मेज़बान चांहि जे सहकार सां ही लाइव ट्रांसमिशन मेरान टीवी हली रही है, जेका
सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां आहे। सॼी सिंध में सकाफ़ती रंग आहिनि। कराची प्रेस क्लब ॾाढो सॼी सिंध मां माण्हू गॾु थी रहिया आहिनि। कराची जे ॻोठनि वस्तियुनि वाणनि ऐं शहरी इलाइक़नि मां माण्हुनि जो रुख कराची प्रेस क्लब तरफ़ आहे। अहिड़ी तरीक़े सां लाड़काणो, हैदराबाद, सखर, नवाबशाह, मीरपुर ख़ासि, दादू, कंदकोट, कश्मीर खां वठी करे सॼी सिंध जे अंदरि नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती रैलियूं कढियूं पियूं आहिनि, मेड़ाका कया पिया वञनि ऐं सकाफ़ती ॾियारे खे मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ हंधनि ते गर्ल्स जूं रैलियूं निकिरियूं आहिनि अलॻि अलॻि सेपरेट तरीक़े सां। छोकिरियुनि में पहिरियों भेरो ई थियो आहे जो मुख़्तलिफ़ माॻनि मकाननि ते औरतुनि जूं रैलियूं निकितियूं आहिनि जिन खे ॾाढो एप्रिशिएट कयो पियो वञे। कुझु माण्हू उन ते तनक़ीद बि कनि था त छोकिरियुनि खे अजरक न पाइणु घुरिजनि, पटका न ॿधणु घुरिजनि। उन ते पाण पंहिंजे महिमान जो फीडबैक ज़रूरु वठंदासीं। पर सभ खां पहिरीं हिकु कलाम जे लाइ उस्ताद वज़ीर उमर खे चवंदा। उस्ताद कहिड़ो कलाम था ॿुधायो? क़ौमी गीत सां हा माण्हू सभई न सुहिणा पखी सभई न हंज, माण्हू सभई न सुहिणा पखी सभई न हंज, कंहिं कंहिं माण्हू मज़ो अचे बूं बहार जी। सांदो केरु मयार वयार, सांदो केरु मयार, सांदो केरु मयार वयार, सांदो केरु मयार। सतरी ते सिर केरु न ॾींदो, धरती ते सिर केरु न ॾींदो, सांदो केरु मयार वयार, सांदो केरु मयार, सांदो केरु मयार वयार। सतरी ते केरु न ॾींदो, सांदो केरु मयार, सांदो केरु मयार वयार, सांदो केरु मयार, सांदो केरु मयार वयार। सतरी ते केरु न ॾींदो, सांदो केरु मयार। ओ माण्हू वेसू, ऐ माण्हू वेसू सिंध न देस, माण्हू वेसू सिंध न देस। ओ सुवजा ललकार वयार, ओ सुवजा ललकार वयार। सतरी ते सिर केरु न ॾींदो, धरती ते सिर केरु न ॾींदो, सांदो केरु मयार, हाय हाय सांदो केरु मयार, हाय हाय सांदो केरु मयार वयार। सतरी ते केरु न ॾींदो, सांदो केरु मयार, सांदो केरु मयार। आइली सांदो केरु मयार, सांदो केरु मयार वयार। सतरी ते केरु न ॾींदो, सांदो केरु मयार। ओ अजरक वारा टोपी वारा, अजरक वारा टोपी वारा, ओ अजरक वारा टोपी वारा। किरदा कंद हज़ार, हाय हाय किरदा कंद हज़ार, हाय हाय किरदा कंद हज़ार। सिधड़ी ते सिर केरु न ॾींदो, धरती ते सिर, ओ धरती ते सिर केरु न ॾींदो, सांदो केरु मयार, हाय हाय सांदो केरु मयार वयार। सिधड़ी ते केरु न ॾींदो, सांदो केरु मयार। सिर केरु न ॾींदो, जी जल ते सिर केरु न ॾींदो, सांदो केरु मयार, हाय हाय सांदो केरु मयार, सांदो केरु मयार वयार, सांदो केरु मयार। सतरी ते केरु न ॾींदो, सांदो केरु मयार। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मारी इन खां अॻु में ज़िक्र पियो हलियो त छोकिरियुनि असां गुज़िरियल साल बि ॾिठोसीं, हिन साल बि ॾिठोसीं त काफ़ी छोकिरियूं टोपियूं पाइनि थियूं। टोपियूं जॾहिं छोकिरियूं पाइनि थियूं त पटका ॿधनि थियूं, ठीकु आहे। इन्हनि ते काफ़ी माण्हू तनक़ीद बि कनि था, के माण्हू एप्रिशिएट कनि था, वुमेन एम्पावरमेंट आहे, पाइणु घुरिजनि, मर्द पाइनि था अजरक, त छोकिरियुनि खे बि टोपी अजरक जो पटको ॿधणु घुरिजे, या बोस्की जो पटको छोकिरियुनि खे ॿधणु घुरिजे। के हामी आहिनि, के मुखालिफ़ आहिनि। इन सां तव्हां छा चवंदा?
सभिनी खां पहिरीं त मां तव्हांखे इहो ॿुधाइण चाहींदमि, कल्ह ई मां पटको ॿधो आहे। अच्छा। ऐं उहा मुंहिंजी तस्वीर वॾी जेको आहे हले पई हर जॻह ते, ऐं काफ़ी माण्हू एप्रिशिएट बि कनि पिया। ॾिसो इहे जेकी ॻाल्हियूं आहिनि न की इहो पटको ॿधी थो सघे, इहो टोपी पाए थो सघे, इहो नथो करे सघे, इहे रुॻो असांजी सोसाइटी जी ठाहियल आहिनि शयूं की भई इहो इहो करे थो सघे। जीअं हाणे इन जी मिसाल मां ईअं ॾींदमि की औरतूं छोकिरियूं रुॻो पिंक कलर जी शयूं खणी थियूं सघनि। जॾहिं पैदा थींदियूं त गर्ल रूम पिंक आहे ऐं बॉय रूम ब्लू आहे। छो? अगरि उन ॼमंदड़ छोकिरी खे अॻियां हली ब्लू कलर वणियो त हू चेंज कराए सघे थी, या पेरेंट्स पहिरीं खां ई ब्लू। त ई पटको ऐं टोपी बि मां ईअं ई थी ॾिसां ऐं रओ ऐं इहे शयूं की बाबा अगरि कंहिं छोकिरी जो दिलि थो चाहे, उहा न्याणी ॿधणु थी चाहे पटको ॿधे। टोपियूं पाइनि थियूं छोकिरियूं असांजियूं, न त ॾिठो वेंदो आहे की रुॻो मर्द ई पाइनि। त मां हिन ॻाल्हि में को नथी बुराई सम्झां, ऐं जेके माण्हू बुराई कनि था उन्हनि जी सोच नंढी हूंदी, लेकिन इन में का बुराई न आहे। अगरि असांजी न्याणियूं पटका ॿधनि ऐं गॾु बीहनि असांजे जेको आहे मर्दनि सां ऐं पंहिंजी सकाफ़त खे रिप्रेज़ेंट कनि, हिन में का बुराई न आहे। अजरक बि मर्द लाइ बि आहे, औरत लाइ बि आहे। सही, ठीकु आहे। रिज़वाना जीअं मालवी चयो त मां पाण पटको ॿधो आहे, तव्हां टोपी पाईंदो? ऐं बिल्कुलु पाईंदसि, हिन में कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। त ज़रूरी कोन्हे तव्हां मर्द ई टोपी पाए या मर्द न, इहा फिक्सिंग वारी ॻाल्हि आहे, पंहिंजी हथरादू ठाहियल आहे। न, बिल्कुलु असां पायो था सघूं, असां टोपी पायो था सघूं, असां अजरक पायो था सघूं, असां मेल जे डिज़ाइन जा कपिड़ा पायो था सघूं। तव्हां इहा सोच सोसाइटी जी आहे, हर कंहिंजी न, पर इहा नंढी सोच आहे। इहा सोच रखणु न घुरिजे। तव्हांखे जेको सुठो लॻे तव्हां पायो, तव्हांखे जेको सूट थो करे तव्हां पायो, तव्हांजी पंहिंजी चॉइस थियणु घुरिजे। तव्हांखे एटलीस्ट ड्रेसिंग में त तव्हांजी पंहिंजी चॉइस, पंहिंजी फ्रीडम थियणु घुरिजे। अगरि तव्हांखे इन शइ में फ्रीडम न हूंदो त तव्हां किथां आज़ाद क़ौम आहियो, या आज़ाद सिंधी आहियो, या आज़ाद छोकिरी आहियो। एटलीस्ट इहा सोच न माण्हू थियणु घुरिजे। तव्हां छा तव्हां टोपी पाईंदो? पटको टोपी जेके शयूं पाइनि थियूं छोकिरियूं? जी जी सर, ज़रूर। मां पटको पाईंदमि, मां टोपी पाईंदमि, ऐं ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। मैडम जी कल्ह पिक मां बि ॾिठी, ॾाढी ख़ूबसूरत पे लॻी त पटको पाए। ऐं सर मूंखे बि हुयो त मां पटको पाए अचां, पर मां फर्स्ट टाइम हिते आहियां त मूंखे थोरो थियो पिए, ऐं इनशाला नेक्स्ट टाइम ईंदासीं त असां पाए ईंदासीं हिते पटको। तव्हां छा चवंदा? पंहिंजो मरियम तव्हां बि ॻाल्हायो न, कुझु त ॻाल्हायो। ॿियो बाइक मरियम तव्हां छा सम्झो? तव्हांखे हा पर मां पाईंदी आहियां टोपी। टोपी पाईंदा आहियो? शौक़ आहे टोपी पाइण जो। ठीक है। पंजो महक कंवल, आप बताएं, उस दिन आप थी रैली निकली गर्ल्स की, ठीक है, उसमें आप भी एक्टिव थी। तो लोग कह रहे हैं कि जो लड़कियां वीगोस पर, पराडोस पर खड़ी होके यूं सेल्फियां बना रही हैं, खड़ी हो जाती हैं, पटके पहने हुए हैं, अजरक के बने हुए हैं और ये टोपियां पहनी हुई हैं, ये नहीं होना चाहिए। तनकीद कहते हैं कि हमारी ये सिंध की जो सकाफत है ये ऐसी नहीं है। सिंध की सकाफत ही औरत से शुरू हो रही है, तो उसके अंदर मतलब कि औरत का किरदार होना चाहिए। हाँ, आप घर से ले लें तो घर में भी मतलब औरत ही मतलब बच्चों की परवरिश करती है, सब कुछ मतलब कि औरत ही करती है, तो क्यों नहीं होना चाहिए? होना चाहिए। सही, ठीक है। पर जो ब्रेक जो टाइम थो आहे नाज़रीन, असां गॾु रहिजो।